नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं तो उमरकोट में सिंध के हिस्से जो पानी न मिलण खिलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी के सॾ ते वफ़ाक़ खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो धरणो अरसा के चेयरमैन के हटाइण जो मुतालबो। जी नाज़रीन, रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह के मुताबिक चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो की हिदायत ते वफ़ाक़ पारां सिंध जो पानी बंद करण खिलाफ़ लगल धरणे के उमरकोट MP अमीर अली शाह साहब, सूबाई सलाहकार कुंजोमल भील साहब, ज़िले सदर सूफी नवाज साहब, सैफुल्ला साहब, खालिद सिराज सुमरो साहब, इंफॉर्मेशन सेक्रेटरी बुरहानुद्दीन कुंभर साहब, अल्लाह बचाओ असीर साहब, अब्दुल्ला खोसो साहब, सैयद इमाम हैदर शाह, मिनाटी ज़िले सदर बंसीलाल माली साहब, ज़िले जनरल सेक्रेटरी रायचंद भील साहब, इंफॉर्मेशन सेक्रेटरी परखुमल कोहली साहब, वकील हेमंत दास बचवाणी साहब, वकील बुरालाल भील साहब, हकीम दरावड़ साहब, पहलाज राय भील साहब, गुमन लाल भील साहब, सिटी सदर घनश्याम दास जे चौहान साहब, राजा रामचंद माली, शोडान कोहली, चेतन गोयल, PPP लेडीज विंग अगवान नूरजहां गहलड़ो, गुलजार समो, मीरा ओड, मोरा ओड, अवा मलका वलियारी ऐं तालका सामारो कुनरी पिथोरो जे अगवाणनि कारकुनान धरणे के खिताब कियो। हिननि हुकूमत जे तरफ़ां हथरादू तैयार कयल पाणी जी खोट अरसा ऐं पंजाब सूबे जी ॾाढाई वफ़ाक़ जी हट धर्मी जे ख़िलाफ़ रिथियल एहतजाजी धरणे के अल्लाहवाला चौक ते अवाम के मेड़ के खिताब कयो। जी नाज़रीन, उमरकोट में धरणे में पाकिस्तान पीपल्स पार्टी के कारकुननि ऐं उहदेदारनि वफ़ाक़ खिलाफ़ नारेबाज़ी करे अरसा चेयरमैन के हटाइण जो मुतालबो कयो आहे। हुननि जो चवण हो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध के सियासी इंतकाम जो निशानो बणाए रही है। पंजाब की फील्ड कैनाल खोले सिंध में पाणीअ जी खोट पैदा करे सिंध के बंजर बनाइण जी साज़िश करे रही है। सिंध जी अवाम वफ़ाक़ी हुकूमत जे अहिड़नि सिंध दुश्मन साज़िशुनि के कंहिं बि सूरत में कामयाब थियण न ॾींदो। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया जे पाणीअ ते सभ खां पहिरियां सिंध जो हक़ आहे। सिंधु दरिया जे पाणी ते लॻंदड़ धाड़नि खे सिंध जो अवाम कॾहिं बि ख़ामोश न रहंदो। सिंधु दरिया जो पाणी असां सिंध वारनि जे लाइ ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। पाणी खोट खिलाफ़ भरपूर जदोजहद कंदासीं। अॻवाणनि जो धरणे खे वधीक खिताब इहो एहतियात बंदो रहंदो ऐं पोइ चाहे उबाड़ा हुजे चाहे सखर हुजे, सिंध जो हर रोड ते इहो एहतियात जारी रहंदो जेसि ताईं सिंध जे हिस्से जो पाणी ॾिनो न वियो। 91 अकॉर्ड जे तहत अॻ में बि सिंध 91 अकॉर्ड जॾहिं ठाहियो वियो हो तॾहिं बि